नादिन शाहपुर जानिया बरपासे में गर्मी जो ज़ोर वधी वियो आहे, शहरी बेहाल बणिजी विया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था ये रिपोर्ट। जानिया में कहर जी गर्मी आहे ऐं हितां जे माण्हुनि गर्मीअ खां बचाव जे लाइ थधियुनि मशरूबातनि जहिड़ो कमद जो जूस ऐं थाधल ॾे रुख कयो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। ॾाढी आहे ज़ुल्म जी गर्मी आहे। असां ग़रीब माण्हू पंहिंजो पोरियो कयूं था, पर ॾाढी गर्मी आहे। इन जे करे असां पंहिंजो हाणे घर गर्मीअ खां बचण लाइ हिते थधो मशरूबात थाधल आहे, कमद जो जूस आहे। ॿियो ग़रीब माण्हू असां वटि बिजली बि कान्हे, लोड शेडिंग आहे। अॼु 48-49 गर्मी आहे असांजे शहर शाहपुर जानिया में। सो ॾाढी गर्मी आहे, ज़ुल्म लॻो पियो आहे। बसि अलाह आराम कंदो। DC शहीद बेनज़ीर आबाद ॿियनि खे चऊं था त महिरबानी करे हिते को थधियूं सबीलूं ऐं ग़रीबनि लाइ शरबत को थाधल कई वञे, जीअं ग़रीब माण्हू असां जहिड़ा गर्मीअ खां बची सघनि। शाहपुर जहानिया के अंदर बड़ी सख्त तरीन गर्मी पड़ रही है। तकरीबन 49-50 डिग्री सेंटीग्रेड पे गर्मी है। ये इंसानों की जान निकाल रही है। यहाँ के बहुत ज्यादा मसाइल हैं। गर्मी की वजह से ना लोगों के पास, बेचारों के पास इधर बिजली है ना गैस है। बहुत जलीलो ख्वार हैं लोग मेरे। और इस गर्मी की शिद्दत को बचने के लिए लोग बेचारे शरबत पीने के लिए आ रहे हैं। मैं भी इधर ही आया हूँ। जूस पी थाधलो पी गुजारो पिया कयूं ऐं गलो खुश्क थी वियो आहे। माना एडी गर्मी वधी वई आहे। असांजे शहर में ही शरबत हले पियो, रस ॾाढो बरक़रार सुठो ऐं माशाअल्लाह असांखे हिन में सकून पियंदे मिले थो। शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हू गर्मीअ खां बचण जे लाइ थाधलनि ऐं कमद जे जूस ऐं थधियुनि मशरूबातुनि ॾे हुननि रुख कयो आहे। जीअं हिते अॼु 45 खां 46 सेंटीग्रेड गर्मी शिदत अख़्तियार करे वई आहे। ऐं हुननि सिंध गवर्नमेंट खां अपील कई आहे त हीट स्ट्रोक खां बचाइण लाइ हिते थधियूं सबीलूं लॻायूं वञनि, जीअं हितां जा माण्हू गर्मीअ खां बची सघनि। कैमरामैन अकरम डायरीअ सां गॾु कासिम जानी ॿुघियो, KTN न्यूज़ शाहपुर जानिया।